अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी सां गॾु आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। दिफ़ा वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त कूड़नि बयाननि सां हक़ीक़तूं तब्दील न थींदियूं, एतमाद अमली क़दमनि सां बहाल थींदो आहे। पाकिस्तान सरहद पार दहशतगर्दीअ ख़िलाफ़ क़दम जारी रखंदो। अफ़गान तालिबान जे गुमराह कंदड़ बयान ते रद्द अमल में ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त पाकिस्तान जी सियासी ऐं अस्करी क़यादत हिक पेज ते आहे। अफ़गानिस्तान जे हवाले सां पॉलिसी ते मुकमल इतफ़ाक़ राय आहे। लाहौर समेत पंजाब जा मुख़्तलिफ़ शहर फ़िज़ाई गदलाण जी लपेट में अची विया। लाहौर, कसूर, फैसलाबाद, शेखपुरा, कादिरपुर, गुजरांवाला, रायवन ऐं ॿियनि इलाइक़नि में फ़िज़ाई गदलाण में इज़ाफ़ो। शहरनि लाइ खुलियल फ़िज़ा में साह खणणु मुश्किल, मास्क इस्तेमाल करण जूं हिदायतूं। कराची में बाहि लाॾाऊं ख़ानदान जूं सभई झूपड़ियूं साड़े छॾियूं। गुलिस्तान जोहर में ओचितो बाहि भड़की उथी। 2 कलाकनि जी जदोजहद बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। लाॾाऊ ख़ानदान जो समूरो सामान ऐं केतिरियूं ई मोटर साइकिलियूं सड़ी रख। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि बिजलीअ जूं तारूं टकराइजण सबबि झूपड़ियुनि में बाहि लॻी, जेका झूपड़ियुनि में मौजूदु सिलेंडर फाटण करे पखिड़िजी वई।